व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिल करीम। अम्मा बाद फ़ऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह। व क़ाला अल्लाहु तबारक व तआला कुल इन कुंतुम फ़ी रैबिम मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फ़अतू बिसूरतिम मिन मिस्लिही वदऊ शुहदाअकुम मिन दूनिल्लाह इन कुंतुम सादिकीन। सदक़ल्लाहु मौलानाल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिक खैरिल खल्क़ कुल्लिहिम। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, जेके भी नबी दुनिया में आया उन्हनि जॾहिं दुनिया में अची नबूवत जी दावा कई तो हर नबीअ खां पंहिंजे पंहिंजे वक़्त में मुतालबो कयो वियो त तव्हां जेकॾहिं सच्चा नबी आहियो तो सबूत कहिड़ो, दलील कहिड़ो। हींअर जेकॾहिं आऊं तव्हांखे चवां थो त आऊं डॉक्टर आहियां, मूं आगा में कमु कयो आहे, अवी चवंदा ही तो मौलवी आहे, वाइज़ कंदो आहे, ॻाल्हि वॾी पियो करे। तव्हां जेकॾहिं सम्झू माण्हू आहियो त मूंसां पंहिंजे में मिलो, साईं तव्हां डॉक्टर कीअं थिया, तव्हांजो दलील कहिड़ो, सबूत कहिड़ो। नबी जॾहिं दुनिया में अची करे चवे थो नबी आहियां त हर क़ौम उनखां पुछे थी त तव्हां वटि नबूअत जो दलील कहिड़ो। पोइ नबियनि सगोरनि पंहिंजे पंहिंजे वक़्त में पंहिंजे नबूवत खे सचे साबित करण जे लाइ खोड़ सारा दलील ॾिना। उन्हनि मां हिकिड़ो दलील आहे मौजूदो। मौजूदो नबीअ जे नबूवत जो दलील बि आहे त मौजूदो नबीअ जे नबूवत जो ताईद कंदड़ बि। जॾहिं बि इलेक्शन थींदी आहे को बि MP MN जा फार्म भराईंदो आहे त हुन सां गॾु बि ताईद कंदड़ वठी ईंदो आहे। अब आऊं इलेक्शन में फार्म भरायां थो, ॿिया थो हे मुंहिंजा ताईद कंदड़। नबी जॾहिं नबूवत जी दावा कंदो आहे त पंहिंजी ताईद में जेका शइ पेश कंदो आहे उनखे मौजूदो चइबो आहे। ऐं मौजूदो हिकिड़ो अहिड़ो कमु आहे जो सिर्फ़ नबी जे हथ ते ज़ाहिर थींदो। दुनिया जा सभई माण्हू गॾिजी जेकॾहिं कोशिशि कनि त ओढ़ो कमु न करे सघंदा जेको नबी पियो करे। साइंसदाननि जहाज़ ठाहियो आहे, पाकिस्तान जहाज़ ठाहियो, चाइना वारनि उनजे मुक़ाबले में जहाज़ ठाहे ॾेखारियो, अमेरिका ठाहे ॾेखारियो, जर्मनी वारनि जहाज़ ठाहे ॾेखारियो, जापान ठाहे ॾेखारियो। हिकिड़ो मुल्क रेल गाॾी थो ठाहे त ॿियो मुल्क उन जी ज़िद में उनखां सुठी रेल गाॾी पियो ठाहे। हिकिड़ो मुल्क जेकॾहिं मोबाइल फोन थो ठाहे त ॿियो मुल्क उनखां सुठी मोबाइल फोन मार्केट में पियो आणे। हिकिड़ो मुल्क जेकॾहिं को राइफल पियो ठाहे त ॿियो मुल्क उनखां सुठी राइफल पियो ठाहे। अमेरिका वारनि राइफल ठाही 303। माना दुनिया जे अंदरि अहिड़ी का बि राइफल सुठी कोन्हे। पाकिस्तान के मुकाबले में राइफल ठाही G3 जेका हुनखे बि मारे वई। त हिकिड़ी साइंसी इजाद आहे, उनजे मुक़ाबले में ॿी शइ ठहे पई ऐं उनखां सुठी पई ठहे। पर मौजूदो हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जो उन जहिड़ी उन जो मिसल का बि दुनिया न ठाहे सघंदी। हलो जहाज़ ठहियो आहे, भई फिज़ा में उॾामे पियो, 450 माण्हू हुन में वेठा आहिनि। हुन में जे पेट्रोल न हूंदो जहाज़ हलंदो कोन, जे पायलट न हूंदो त हुनखे सही रुख मिलंदो कोन।
इंजन भी ज़रूरी है, पेट्रोल भी ज़रूरी है, पायलट भी ज़रूरी है, तंहिंखां पोइ तो परवाज़ करे। सुलेमान नबी जे तख़्त में न को इंजन आहे, न को पेट्रोल आहे, न को पायलट आहे, का बि शइ कोन्हे, काठ जो ठहियलु आहे। उहो पियो परवाज़ करे। साइंसदाननि जो जहाज़ तो परवाज़ करे। इन जहाज़ जहिड़ा खोड़ जहाज़ ॿिया बि ठही सघनि था, पर सुलेमान नबी जे तख़्त जहिड़ो तख़्त जेको बिना इंजन ऐं पेट्रोल जे परवाज़ करे न ठहियो आहे, न ठही सघंदो। तो नबी जी जे हथ ते जेको मौजो ज़ाहिर थींदो आहे, उन जो मिसल मुमकिन कान्हे, उन जहिड़ो नथो ठही सघे। जेके भी नबी आया उन्हनि खे अल्लाह ताला मौजा ॾिना पंहिंजे पंहिंजे दौर में, पर उहे सभु मौजज़ा अमली हुआ। नबी विया हलिया, मौजा विया हलिया। न मूसा अलैहिस्सलाम रहियो, न लठ रही, न यद बैदा रहियो। उन्हनि मौजज़नि जो वास्तो नबियुनि जे ज़िंदगीअ सां हो। अहिड़े तरीक़े सां असांजे नबी खे अल्लाह तबारक व तआला अमली मौजा ॾिना जीअं ॿियनि नबियुनि खे मिलिया, पर थोरो फ़र्क़ु आहे। उहो कहिड़ो त ॿियनि नबियुनि खे मौजा तमामु थोरा मिलिया, असांजे नबी खे मौजा घणा मिलिया। हिकु नंबर ॿ, ॿियनि नबियुनि जा मौजा कैटेगरी ऐं लेवल जे लिहाज़ सां अदना हुआ, असांजे नबी जा मौजा आला ऐं अफज़ल हुआ। तव्हांखे मथे में पाइण लाइ टोपी 150 रुपए में भी मिलंदी, 50 रुपए में भी मिलंदी। तव्हांखे मथे में पाइण लाइ टोपी 15,000 जी भी मिलंदी। तव्हांखे पाइण लाइ कपड़ा 1500 जो जोड़ो भी मिलंदो, 2000 जो जोड़ो भी मिलंदो। तव्हांखे जिस्म ते पाइण जे लाइ 2.5 लख रुपए जो जोड़ो भी मिलंदो। ये जेके असां वारा भोतार आहिनि, MP MNA वज़ीर गवर्नर, हिननि खे जेको टाई ॿधी पई आहे, ये गले में कुते जो पुछ, हिन जी क़ीमत बि 90,000 आहे। मटीरियल जो फ़र्क़ु आहे, मादे जो फ़र्क़ु आहे। ऊंची शइ पाए, सादी पाए, पैसा थोरा आहिनि। मेहरान वठी अचो अबरी सबरी, 4-5 लख में मिली। सिविक वठो 8 लख जी मिलंदी। वीगो वठो 90 लख जी मिलंदी। लैंड क्रूज़र वठो 1.5 करोड़ जी मिलंदी। मर्सिडीज़ वठो 5 करोड़ जी मिलंदी। हर कंहिं शइ जी हिकिड़ी पंहिंजी पंहिंजी लेवल आहे। के हल्कियूं आहिनि, के सादियूं आहिनि, के ऊचियूं आहिनि। 1500 रुपया ॾींदा त तव्हांखे वीगो टेल मिलंदी। या वो मोबाइल फोन ते ॻाल्हि ॿोल थिए थी, तोर जे हिसाब सां विकामंदी आहे। जी काबाड़ी वारा तौर ते वठनि, या वो मोबाइल फोन आहे। iPhone 11 आई आहे 1,85,000 जी आहे। S10 1,65,000 जी आहे। सुठे में सुठी मोबाइल फोन जापान वारनि ठाही आहे जेका 8 लख रुपए जी आहे। शइ जो फ़र्क़ु आहे। नबियनि मौजा ॾेखारिया, असांजे नबी बि ॾेखारिया, पर फ़र्क़ु कहिड़ो आहे? हुननि वटि थोरा हुआ, असांजे नबी वटि घणा हुआ। ईसा अलैहिस्सलाम जा उम्मती, ईसाई राहिब पोप सभु गॾिजी वेठा त अचो ईसा अलैहिस्सलाम जा मौजा गॾु करे किताबी शक्ल में आणियूं। जॾहिं हुननि वॾी कोशिश ऐं जाखोड़ खाई, तारीख़ जी वरक़दानी कई, तॾहिं ईसा अलैहिस्सलाम जा मौजा जेके हुननि गॾु कया, से टोटल 28 मौजा हुआ जेके ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे ज़िंदगी में ॾेखारिया। असांजे आलिमनि अल्लामा जलालुद्दीन सयूती रहमतुल्लाह अलैह ख़साइस कुबरा जे नाले सां असांजे नबी जे मौजनि ते किताब लिखियो, जंहिंमें असांजे नबी जा हुन मौजा गॾु कया। उन बुज़ुर्ग मौजा गॾु कया जेके असांजे नबी पंहिंजे ज़िंदगी में ॾेखारिया। अमली मौजा से 3200, माना तादाद में घणा आहिनि। हिकु नंबर ॿ त लेवल जे हिसाब सां असांजे नबी जा मौजा हाई लेवल जा आहिनि। अॼुकल्ह जी ॿोली में जेकॾहिं आऊं ॻाल्हायां त शायदि तव्हीं बुरो न सम्झंदा त असांजे नबी जा मौजा ॿियनि नबियुनि जे मौजनि खां 1000 दफ़ा VIP हुआ। मिसाल ई तव्हांखे सम्झायां, मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे।
उनके अल्लाह तबारक व तआला मौजो ॾिनो तो पंहिंजो हथ जेकॾहिं बगल में दबाए झले ऐं ॿाहिरि कढे त हथ रोशन पियो थिए ॿरे पियो बत्तियुनि वांगुरु जीअं बिजली जूं बत्तियूं ॿरनि नबीअ जो मौजो आहे ईशा नमाज़ खां पोइ हिकिड़ो सहाबी अल्लाह जे रसूल वटि आयो ॾिसी वञा थो घर ॿारड़ी ते घर आहे परे आहे रस्ते में ऊंधाई आहे तकलीफ़ थींदी मूंखे वञण जे लाइ पाण सॻो फरमाए तुंहिंजी लठ मूंखे ॾे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लठ ते पंहिंजा हथ मुबारक फेरिया दुआ ॾिनी त लठ ॿरण शुरू थी वई जीअं ट्यूब लाइट जो डंडो ॿरे हाणे उहो साहबी उन ट्यूब लाइट जो डंडो हथ में उनजे रोशनी ते वञे पियो तेसी वरी ॿियो साहबी मिलियो चई केॾां चई घर थो वञा चई मुंहिंजो बि घर हिन पासे आहे गॾिया था हलूं तो वटि रोशनी आहे चई वाह वाह हाणे गॾिया था वञनि कचहरी कंदा वञनि अॻिते वञण खां पोइ रूट अलॻि थिया दग अलॻि थिया हिकिड़ो साहबी हिन पासे ॿियो हिन पासे हाणे लठ वारो थियो हींअर वञूं हू वरी वीचारो जेको सो ऊंधाई में अची वियो हाणे आऊं कीअं वञा लठ त तो वटि आहे रोशनी त तो वटि आहे मुंहिंजो त वरी दग अलॻि थी वियो हाणे आऊं घर कीअं पुॼां कि हाणे हीअं कर ॻोल्ह झंग मां का सौंटी खणी अच त हिन सां टोचन करियूं मन ॿरी पवे साहबी ॻोल्हे झंग मां सौंटी खणी आयो हिन सां टोचन कयूं हीअं मिलाऊं जीअं पाण मोबाइल ते ब्लूटूथ कंदा आहियूं जीअं ब्लूटूथ जो थी त हूअ लठ अलॻि पई ॿरे हूअ लठ अलॻि पई ॿरे हू पंहिंजे घर पियो वञे हू पंहिंजे घर पियो वञे होॾां मूसा नबी आहे रसूल जो उम्मती आहे होॾां नबी जो हथ तो रोशन थिए हेॾां सहाबी जी सौंटी पई रोशन थिए आहे ॿिन्ही मौजनि में रोशनी वारो मादो पर ही मौजो हुनखां हाई लेवल जो आहे मूसा अलैहिस्सलाम वटि माण्हू आया संदसि उम्मती त पाणी प्यार उञ लॻी आहे अल्लाह जी फरमायो पत्थर ते लठण पत्थर ते जो लठ आई त पत्थर फाटो चश्मा निकिता चश्मा बि 12 निकिता छो त राज ऐं कबीला 12 हुआ हर कंहिं राज ऐं कबीले जो वाटर अलॻि मथां जहिड़ो कनि उन वक़्त में बि माण्हुनि जी पाण में ॿधी अहिड़ी हुई जहिड़ी हींअर पंहिंजी आहे सदके सदके 12 राज 12 वाटर 12 चश्मा हलो विराए खणो हुदैबिया जे मैदान ते साहबी आया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं 1500 साहबा जो लश्कर आहे पानी कोने उञ लगी आ वुज़ू भी कंदासी जानवरन के भी प्यारणो आहे अध लोटो पानी जो तव्हां वटि आहे बाक़ी बि सॼी जमात प्यासी आहे पाण सगोन फरमायो पंहिंजा पंहिंजा बर्तन गॾु करियो मशकूं गॾु कयूं वयूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो हथ मुबारक उन अध लोटे पानी में बोड़े झलियो साईं जिन जे आंगुरियुनि मंझां पानी फुआरा करे निकितो साहबा पंहिंजूं मशकूं भरियूं तव्हां भरिया पीतऊं वुज़ू कयूं जानवरनि खे प्यारूं हाणे ॾिसो मुतालबो मूसा नबी खां बि पाणी जो आहे मुतालबो असांजे नबी खां बि पाणी जो आहे मूसा अलैहिस्सलाम पत्थर में लठाणी पानी पियो कढे असांजो नबी आंगुरियुनि मां पानी पियो कढे हाणे जेकॾहिं तव्हां अक़लमंद आहियो त हलो गिलगित चिलास बटग्राम बशाम कोइटा बनू कोहाट जबलनि जे चोटियुनि में चश्मा आहिनि उन्हनि मां पाणी निकिरे पियो इहो दलील आहे त जबल में पाणी रहंदो आहे जबल मां पाणी निकिरंदो आहे जबल पाणी जो मर्कज़ आहे पर जेकॾहिं तव्हां आंगुर खे शुगर टेस्ट कराइण लाइ थोरी इंजेक्शन हणंदा त आंगुर मां रत निकिरंदो पाणी कोन निकिरंदो मालूम थियो त आंगुर रत जो मर्कज़ आहे ऐं जबल पत्थर पाणी जो मर्कज़ आहे हाणे मुतालबो मूसा खां बि पाणी जो आहे हाणे मुतालबो असांजे नबी खां बि पाणी जो आहे पर मूसा अलैहिस्सलाम पाणी कढे पियो पत्थर मां यानी पाणी कढे पियो पाणीअ जे मर्कज़ मां ऐं अल्लाह जो रसूल पाणी कढे पियो रत जे मर्कज़ मां इन ॿिन्ही में फ़र्क़ु आहे हे असांजे नबी जा मौजा ॿियनि नबियुनि जे मौजनि खां हाई लेवल जा आहिनि हज़रत ईसा अलैहिस्सलाम वटि माण्हू आया त साईं अंधे खे सॼो कर हालो साईं हथ फेरई अंधो सॼो थी वियो अखि सलामत आहे गोलो बि सलामत आहे नब्ज़ बि सलामत आहिनि भिरूं ऐं भिंजण बि सलामत आहिनि सिर्फ़ु नज़र कोन
अख हिकिड़ी अहिड़ी शइ आहे हुनजी जेके नब्ज़ू आहिनि से तमामु बारीक आहिनि। डॉक्टर जेके अखियुनि जा आहिनि माहिर हुननि खां तव्हां पुछी ॾिसिजो त अख जी जॾहिं ऑपरेशन थींदी आहे तॾहिं हिते हिकिड़ी मशीन टिपणाईंदा आहिनि जंहिंजे दॿा ते अख सॼी उभरी ॿाहिरि निकिरी ईंदी आहे हेॾी टमाटे जहिड़ी। पोइ हुनजी धुलाई थींदी, हुनजो वॉश थींदो, हुनखे इस्त्री कंदा, साइडूं बाइडूं साफ़ कंदा वग़ैरह सग़ैरह। पोइ हुन में लेंस फिट कंदा, बाक़ी हुनखे कटींदा कोन, जे नब्ज़ूं कटिजी पवनि त जुड़ंदियूं कोन, एॾियूं बारीक ऐं नाज़ुक नब्ज़ूं आहिनि। हाणे अंधे खे ईसा अलैहिस्सलाम हथ फेरियो, अंधे जो नज़र बहाल थी वियो। अख त अॻ ई सही हुई, उन जूं नब्ज़ूं सही हुयूं, सिर्फ़ु नज़र गुम हो। ओहद जे मैदान ते दुश्मन तीर आयो, सहाबी के अख में लगो, अख फाटी वही, अख चीरजी वही, नब्ज़ूं कटजी वयूं, फाटल टुटल अख तरीअ ते रखी सहाबी रसूल जे अॻियां अची बीठो, या रसूल दुश्मन तीर आयो आहे, अख मारी वही हली। पाण फरमायो वेझो थी, टुटल फाटल अख जंहिंजूं हज़ारें बारीक नब्ज़ूं हुयूं, अल्लाह जे रसूल पंहिंजे जाइ ते रखी फीण मुबारक लगाए दुआ घुरी, ऑपरेशन मुकम्मल थी वई, नज़र बहाल थी वियो। सहाबी फरमाए थो 80 सालनि जो पोड़ो थी वियुसि, हिन अख जो नज़र कमज़ोर थियो, पर जंहिंजी ऑपरेशन अल्लाह जे रसूल कई हुई तंहिं पछाड़ी थी नज़र कोन छॾी। ॿिन्ही जाइयुनि ते मौजो अख जे नज़र जो आहे, पर ही हुन खां हाई लेवल जो आहे। ईसा अलैहिस्सलाम वटि माण्हू आया त मुअल खे जीअरो कर, आयो क़बर ते कुम बेज़िनिल्लाह, उथी खड़ो थी अल्लाह जे हुकुम सां। मुअल इंसान जीअरो थियो, इंसान में इंसान जो साह पियो, इंसान में इंसान जो साह। इहा ॻाल्हि फितरी आहे, इहा ॻाल्हि मुमकिन आहे, इहा ॻाल्हि अक़ल में बि अची सघे थी त इंसान में इंसान जो रूह पवंदो आहे। पर जेकॾहिं हिते बिल्लो विहारजे, हिन टेबल ते बिल्लो विहारजे, उहो मौलवी ईसा वांगुरु वही वाइद करे, इहा ॻाल्हि फितरत खां मथी आहे। बिल्लो मारे वियो मूंखे, छो त आउं त ॻाल्हाईंदो आहियां, मुंहिंजो त कमु आहे ॻाल्हाइणो, इंसान आहियां, पर जे बिल्लो ॻाल्हाए त इहो फितरत खां कमु टपी वियो, इहो हाई लेवल थी वई। हाणे ईसा अलैहिस्सलाम मुअल शइ खे ज़िंदा पियो करे, इंसान में इंसान जो साह, इन्हनि ॿिन्हिनि जी यारी हुई, रूह ऐं जिस्म जी। पोइ मौत तोड़े ॿिन्ही खे धार कयो, पोइ ईसा अलैहिस्सलाम जे दुआ सां उहो रूह मोटी उन जिस्म में पियो। इहा ॻाल्हि मुमकिन आहे, इहा ॻाल्हि फितरी आहे। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ मेराज मिंबर ठाहियो वियो, साईं जिन हटी जॾहिं मिंबर ते ख़ुतबो ॾिनो त खजीअ जो सुकल थुड़ बुंड जंहिंमें साई कोन हो, उहो रोए पियो ईअं जीअं माण्हू रोए। हंजो हाणे होॾां माण्हू थो ज़िंदा थिए, हेॾां खजीअ जो वण पियो ज़िंदा थिए। भई खजीअ जो वण ज़िंदा थिए त कम अज़ कम उन में वण वारो साह अचे, खजीअ जो वण साओ थिए, सब्ज़ थिए, पन झले, फल ॾे, पोइ खणी मञो। न न, खजीअ जे थुड़ में वण जो साह कोन पियो आहे, खजीअ जे थुड़ में माण्हूअ जो साह पइजी वियो, माण्हूअ वांगुरु पियो रोए। हुते माण्हू में माण्हू जो साह आहे, हिते वण में माण्हू जो साह आहे। ही मौजो हुन नबी जे मौजनि खां लेवल जे लिहाज़ सां मथे आहे। अहिड़े क़िस्म जा मौजा असांजे नबी सगोरे खे ज़िंदगी में जेके ॾिना विया, चंड ॿाहिद थियो, पथर पिया कलमा पढ़नि, इशारे ते वण डोड़े पिया अचनि, गो पई कलमा पढ़े, पंजनि माण्हुनि जो खाधो सवें पिया खाइनि, पाणी जा चश्मा, इशारे जा चश्मा, नज़र जा चश्मा, ज़बान जा मौजा, कई जिस्म मुबारक जा मौजा सवनि हज़ारनि में आहिनि, ॻणे केतिरा ॻणबा। पर अल्लाह तबारक व तआला असांजे नबीअ खे हिकिड़ो अहिड़ो मौजो ॾिनो आहे जेको कंहिं बि नबी खे कोन मिलियो, उहो आहे इल्मी मौजो। कंहिं बि नबी खे इल्मी मौजो कोन मिलियो आहे, इल्मी मौजो असांजे नबी खे मिलियो। उन इल्मी मौजे जो नालो अल्लाह जो क़ुरान। इहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूवत जो दलील आहे। क़ुरान मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूवत जो दाइमी मौजू आहे। असीं मुसलमान चऊं था त असांजो नबी हमेशह जो नबी आहे, अॼु बि नबी आहे, सुभाणे बि नबी आहे, ता क़यामत नबी आहे, माना नबूवत दाइमी आहे। जॾहिं नबूवत दाइमी आहे त पोइ दलील बि अहिड़ो खपे जेको दाइमी हुजे।
इन करे अल्लाह तबारक व तआला कुरान शरीफ के मोकलियो ऐं कुरान शरीफ जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो रब पाण खयो त आउं इन जी हिफ़ाज़त कंदुसि। कुरान में हेरा फेरी कोन थींदी छो त कुरान शरीफ अल्लाह जे रसूल जे नबूवत जो दलील आहे, अल्लाह जे रसूल जे नबूवत जो इल्मी मौज़ू आहे। जेकॾहिं कुरान में हेरा फेरी थी वई तो दलील खत्म थी वियो, जे दलील खत्म थी वियो तो दावा खत्म थी वेंदी। दावा है नबूवत जे दाइमी हुजण जी, इन करे दलील बनाए वियो कुरान के। कुरान की हिफ़ाज़त रब पंहिंजे हवाले करे कुरान के क़यामत ताईं महफ़ूज़ करे छॾियो। हाणे असीं अॼु बि चऊं था त असांजो नबी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सचो नबी आहे। अहिड़ो कहिड़ो नथो खैरू एक्स वाई ज़ेड यहूदी ईसाई अंग्रेज़ मजूसी सिख जेकॾहिं पुछे त तव्हां वटि नबूवत जो दलील कहिड़ो आहे, मोहम्मद मुस्तफ़ा जे ख़त्म नबूवत जो दलील कहिड़ो आहे, उन जे दाइमी नबूवत जो दलील कहिड़ो आहे, त असीं चवंदासीं अल्लाह जो ही कुरान आहे जेको मोहम्मद मुस्तफ़ा जे नबूवत जो दलील आहे। इहो महफ़ूज़ रहंदो, कुरान शरीफ महफ़ूज़ रहंदो, उन जी हिफ़ाज़त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हवाले कई आहे। पर अफ़सोस ही आहे त असां मुसलमाननि कुरान शरीफ सां बेवफ़ाई कई आहे। छोकिरी के पे ॾिनो 100 रुपया की पुट ई तुंहिंजी ख़र्ची आहे, काबू करे रख, मथां खजी न वञे। छोकिरी 100 रुपया रखी छॾियो। हफ़्ते खां पोइ पीउ पुछे छोकिरी खां कि अम्मा तोखे मूं 100 रुपया ॾिनो किथे आहे? की बाबा रखियो आहे, की खणी अच। छोकिरी वई तो कुरान शरीफ घर में रखियो तो खोले उन मां 100 रुपया कढी बाबे खां ॾिनई कि बाबा ही 100 रुपया। कि अम्मा तो किथे रखिया हुआ? कि बाबा पंहिंजे घर में जेको कुरान रखियो आहे न इन में मूं रखी छॾियो। कि छो भला? कि बाबा ॿी जाइ ते रखां त माण्हू खणी वञनि हा, पर पंहिंजे घर में जेको कुरान रखियो आहे न इहो केरु खणंदो ई कोन्हे, केरु खोलींदो ई कोन्हे। इन करे मूं ॾिठो त अहिड़ी जाइ ते रखां जितां खजे। इहो आहे अॼुकल्ह असां मुस्लमाननि जो हाल। अख़बार डेली पढ़जा, मुल्क जो वासवा वठणो आहे न बाबा। हाँ डेली अख़बार पढ़जा। ऐं न कहिड़ी जाइ ते वेठो आहियां, 20 सालनि खां अख़बार कोन थो पढ़ां, कोन पढ़ा। जेकॾहिं को मुंहिंजी अख़बार साम्हूं कंदो न त मथां हेडलाइन जेका हूंदी न सुर्खी पढ़ी ऐं बुन लखना ना लत हुजनि हरामी कूड़ करण सां। रुगो कूड़, रुगो कूड़। यहूदी मीडिया, यहूदी विकामल मीडिया, रुगो कूड़। अप्रैल के 1 तारीख़ खां सिंध जे अंदर 57 लख नौकरियूं असां माण्हुनि खे ॾींदासीं। हण भेण कूड़ ठुठियो ॾींदा मारो ठुठियो। जून जी बजट खां पोइ खंड 20 रुपया किलो, पेट्रोल 30 रुपया लीटर। हण कूड़, रुगो कूड़। कूड़ा है 100% कूड़ा अखबार में डेली पढ़ो था। 100% कुरान में सच्ची सच्चा कूड़ पढ़ो था, सच ने था पढ़ो। अखबार ला टाइम है, कुरान ला टाइम को नहीं। हिन कौम के वाइज करो बुधाई। छा वेठो करी? नेट पे हलाया साईं, फेसबुक, यूट्यूब, व्हाट्सएप, गेम्स, बीपी। अंधी थी वई हीअ कौम जेका 4 कलाक वेठी आहे घर का जेके ख़बर बि कोन्हे त मुंहिंजे पांचे मां कुओ गिड़ी वियो। उन कौम जो 5 मिनट कोने अल्लाह जो कुरान पढ़े। हिन शैतान जे लाइ 4-4 कलाक जी वांदा आहियूं। कुरान शरीफ की तिलावत ला असां टाइम कोने। हिकड़ा पढ़ियल कोने जाहिल, ॿिया जेके पढ़ियल आहिनि मूं जहिड़ा से वरी तिलावत कोन कनि, दौर कोन।
ओड़े पाण में माण्हू मरी वेंदा सभु हलंदा आहियूं दुआ घुरण हलो तॾहिं ते दुआ घुरी अचूं अदा हलो आया थी तॾहिं ते दुआ घुरण छा पढ़ियो तो ओ मैयत जे तॾहिं ते कहिड़ी दुआ पढ़बी आहे मुस्लमान ई ॿुधाए सॼी ज़िंदगी हिन क़ौम मैयतनि सां ठगी कई पछड़ी तबसरा असां ते कंदा अचे मैयत जी दुआ कोन थी तबसरो मौलवीन सां टकरो मौलवीन मुल्क जो कारो मोह करे छॾियो आहे मौलवीन खे तव्हां मुल्क ॾिनो ई कोन्हे तबसरो कीअं था करियो मोहम्मद अली जनाल यकती खान ख्वाजा निजामुद्दीन ख्वाजा नाज़मुद्दीन अयूब खान यहया खान सिकंदर मिर्जा पो अयूब खान यहया खान जुल्फकार अली भुट्टो चाचो ज़िया पो अदी पो वरी पो नवाज शरीफ वरी ॿियो दफ़ो अदी वरी ॿियो दफ़ो नवाज शरीफ पो परवेज़ पो वरी ज़रदारी बोतार पो वरी इहो आयो आहे हींअर भाऊ खान खान अलाह जी कहिड़ी मिक्स अचार आहे अलाए छा आहे पिणु पंजाबी माण्हू मुहाजिर पाण पठान सदके सदके एतिरा सारा मुल्क में चङा मुड़स आया आहिनि हिन में मौलवी घणा आहिनि मोहम्मद अली जना मौलवी हो अयूब खान बुखारी पढ़ाईंदो ज़ियाउल हक़ मदरसे मोहतमिम हो भला कहिड़ो मुल्क जो सदर ऐं वज़ीर आज़म आहे जंहिं मदरसे खे 500 रुपया चंदो ॾिनो हुजे उनजो नालो ॿुधायो टुटियो फूकूं ऐं गारियूं उहे त पाण कावड़िया वेठा आहिनि मदरसा बंदि करियो मौलवीन खे तव्हां हुकूमत ॾिनी कान्हे का तबसरो छा जो त मौलवीन मुल्क जो अदा कारमो करे छॾियो असांखे सॼी ज़िंदगी तव्हां मैयत ॾींदा आहियो हेॾा खां वॾा असां कारोबार कयो हूंदो त मैयतनि जो कयो हूंदो जीअरो त असांखे वेझो ई कोन थो अचे तव्हां पढ़ो न पढ़ो मदरसनि ॾांहुं अचो या न अचो ॿुधी छॾियो क़ुरान महफ़ूज़ आहे अल्लाह ताला हुनजो ग़ैबी निज़ाम हलायो आहे जेको क़यामत ताईं महफ़ूज़ रहंदो हिन साल वेफाकुल मदारस जे सालाने इम्तिहान में जेके हाफ़िज़ वेठा जिन सिर्फ़ असां देवबंदियुनि जो बोर्ड आहे वेफाकुल मदारस बरेली में हाफ़िज़ घणा थिया तंहिंजी का ख़बर कोन्हे गैर मुक़ल्लिद हाफ़िज़ घणा थिया तंहिंजी असांखे का ख़बर कान्हे का हूंदो बि केरु कोन्हे पर बहरहाल असांखे ख़बर कान्हे का बाक़ी असां जेको देवबंदियुनि जो बोर्ड आहे वेफाकुल मदारस उन जे सालाने इम्तिहान में हिन साल जेके हाफ़िज़ तैयार थिया आहिनि उन्हनि जो अंग आहे 78,000 ऐं जिन में 14,000 सिर्फ़ न्याणियूं आहिनि जेके क़ुरान जूं हाफ़िज़ थियूं आहिनि ऐं हिन वक़्तु पूरी दुनिया जे अंदरि 180 मुल्क आहिनि जिन मां 45 मुल्क मुस्लमाननि जा आहिनि 45 मुल्क मुस्लमाननि जा उन्हनि मंझि पाकिस्तान पहिरियों नंबर खयो आहे जेको दुनिया जे अंदरि वधि में वधि हाफ़िज़ पियो तयारु करे तव्हां क़ुरान शरीफ़ खां केतिरी बि सुस्ती करियो पर अल्लाह तबारक व तआला जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो खयो आहे ऐं उहो अजीब तरीक़े सां सिस्टम हले पियो कुरान शरीफ जी मुखालफत शुरू खां थी अॼु ॾींहुं ताईं ताक़तवर तबके कई आहे ऐं कुरान शरीफ जी हिमायत ग़रीब ऐं मिस्किन तबके कई आहे मके जा मुशरिक कुरान जे ख़िलाफ़ हुआ बिलाल हबशी सलमान फारसी शोएब रूमी ज़ैद उसामा गरीब गरीब जेके रसन सां ॿधा पिया हुआ खबाब खुबैब एड़न कुरान के छाती सां लगायो सरदारन मुखालफत कई आज के दौर में अमेरिका दुनिया की सुपर ताकत है कुरान के खिलाफ बरतानिया खिलाफ फ्रांस खिलाफ है जापान खिलाफ है चाइना खिलाफ है रूस खिलाफ है इंडिया खिलाफ है दुनिया जो सुपर ताकत वीटो पावर रखने वाला एटमी ताकत कुरान के खिलाफ है तो कॉलेज हुजन यूनिवर्सिटी हुजन गुत्ता हुजन किल्ब हुजन जैमखाना हुजन मेड़ा मलाखड़ा हुजन सर्कस हुजन सब कुछ हुजे न हुजे तो मदरसा न हुजन मौलवी न हुजन
अरबों रुपया NGOs जे थ्रू पाकिस्तान में खर्च पिया थी तो मदरसन जी पाड़ पटियो सुपर ताकत कुरान के खिलाफ आहिनि असांजे मुल्क जा हुक्मरान कुरान के खिलाफ आहिनि टीमूं मोकिलियो यूनिवर्सिटी जा जेके हॉस्टलन उहे विजिट करियो त उन्हनि में छापियो थिए यूनिवर्सिटी हॉस्टलन ते छापो हणो त उन्हनि में छापियो छा रखियो आहे बे टेडिया टीमूं मदरसे में बीठी हूंदियूं पतलूनूं पायो फटल गिदरे जहिड़ी दुबर खणियो मौलवी साहब शागिर्द खणाइनि छो भला तूं अटो त ॾी जा मौलवी साहब तहां के पैसा केर तो दे पैसा पिणे तो मोकिले कबर मां पिणे पिणे असां ते छापा हणंदा असां के परेशान कंदा रजिस्टर करायो वरी रिन्यू करायो वरी अपडेट करायो ओ माल खाओ पुट ता मुल्क जी बिंग करे जदी वरी अपडेट में तवा वटा कराई अंधी कौम में बैठो पाकिस्तान की हुकूमत भी असांजे खिलाफ बारियूं ताकतूं भी मदरसन के खिलाफ ये ताकत जेका पंहिंजी आहे सा बि खिलाफ अच्छा सरमायादार तबको पाकिस्तान जो अरबपति खरबपति रेंज क्रूजर पेजारो पड़ाडो दुबई कराची बर्तानिया जा बंगला इन ज्यादा बार बर्तानिया या अमेरिका में पढ़ना है पान भी उते पढ़ी आई यानी नस्ली उते जो आ उहे भी चवन था हाँ मदरसा दहशतगर्द कुछ वक्त आगे फेसबुक पे वो बयान पढ़ियो ये फिरदौस आशिक अवान बो फुटबॉल चौधरी चवन था मदरसा फसाद जी जड़ हाँ ये फिरदौस जेका आतिश अवान या चवे थी त मदरसा फसाद जी जड़ कमेंट्स में मूं लिखियो तो मदरसा फसादी जड़ कोने तुझे सालन सर मां जो धूम पियो निकरे न मुल्क में इन में फसाद आयो सालन सर वारो धूम बंद कर मदरसा एडा लावारसन जो ताके केर जवाब भी कोन दींदो ताके केर सिधी भी कोन बुधाइंदो एडा बुजुर्ग वेठानी ये छा या बोली जाणन कुत्तो जेकने भौंकंदो तो माण्हू वरी कुत्ते वांगे भौंकंदो जा कुत्तो कहंदो आउ आउ तू भी कहने आउ भाई जो कुत्तो भौंके खण बादर चुपुर असांजा मौलवी आलिम नदन का लावारसन जेको तेको बेजारी फिरदा भौंकंदा दा वतन बुजुर्गन दे सजे मुल्क जा हुक्मरान गडाए सदाए सब मौलाना फजल रहमान जे जुती ते कोई कुर्बान करे कुरान शरीफ की हिफाजत जुम्मो अल्लाह ताला पान खयो अजीब तरीके से कुरान शरीफ की हिफाजत कई ये मदरसा जिन जी सुब ताकत खिलाफ है सरमायादार भी खिलाफ है मेड़ा खिलाइंदा मला खड़ा कराइंदा कुत्तन रिछन जा मेल रखंदा मदरसे के न दींदा वो इन फितने फसाद के जमाने में एडी मुखालफत के बावजूद ये आलम सगोरा दर दर ते पिंडी मिस्कीनन गरीबन का 50-100 इदारा पे हलाइन अजब तहां जे अजीम इदारे मां आलम तैयार थियन हाफिज तैयार थियन जंजी एडी मुखालफत उन खां पोइ पे आलम सगोरा इन कम के खयो था अचन मुझा दोस्त जेकने आलम करप्शन कन तो मदरसो न हलंदो जे आलम करप्शन कन तो मदरसो बंद थी वेंदो जेको पिन्नी अचन सो पान खाइन तो उस्तादन के पगार किथा मिलंदा
जेको पिनी अचनि सो पाण खाइनि त शागिर्दनि खे टे में मानी किथां मिलंदी जेको पिनी अचनि सो पाण खाइनि त बिजली जा बिल गैस जा बिल कीअं अदा थींदा जेको पिनी अचनि सो पाण खाइनि त मदरसे जी तमीरात कीअं थींदी तमीरात हले पई पगारूं मिलनि पियूं शागिर्दनि खे खाधो मिले पियो किताब कपिड़ो लटो इलाज थिए पियो बिल अदा थियनि पिया मालूम थियो त आलिमनि तव्हांजे मिलियल ज़कात ऐं ख़ैरात जे पैसनि में करप्शन नाहे कई जॾहिं इहे माण्हू तव्हांजे 50-100 या 500,000 में करप्शन नथा कनि जॾहिं इहे माण्हू हिन मुल्क जे इक़्तिदार ते आया तॾहिं तव्हांजे मुक़िल मुल्क खे ईअं वधाईंदा जीअं हिननि आलिमनि मदरसनि खे वधायो मदरसनि जी वॾी ॼाण आहे अल्लाह तबारक व तआला इन फितने फसाद जे ज़माने में मुखालफत जे बावजूद आलिमनि खां इहो कमु वरितो आहे त तव्हां मदरसा वेही हलायो ऐं मदरसनि में पढ़ण वारा ग़रीबनि जा ॿार आहिनि अमीरनि जा ॿार मीडियम इंग्लिश अञा जेके वॾा आहिनि उन्हनि जा त ॿार अमेरिका बर्तानिया में था पढ़नि असीं त पंहिंजे ॿारनि खे मदरसे में छॾण लाइ तयारी कोन आहियूं मीडियम इंग्लिश सुबुह जो सवेरी मां ऐं पीउ छोरे खे वेजारे सेंजारे क्रीम हणी पैंट शर्ट टाई रिढ जॾो थेलो पुठनि ते पोइ फोटू कढी मां पीउ ॾंद पिया कढंदा मेरा बेटा आज कंप्लीट सूट में जा रहा है पर जेकॾहिं को छोरो ॿाहिरियुनि मुल्कनि तालीम हासिल करण थो वञे अधी या अदड़ो त एयरपोर्ट से फोटो पे निकले तो ईसो आला तालीम हासिल करने के लिए अमेरिका जा रहा है आला तालीम अमेरिका कुत्ते जी है या आला तालीम मोहम्मद मुस्तफा जी खुद मुसलमान के जबान का चवरायो पे वने तो आला तालीम हुआ आला तालीम ना है वो घटिया तालीम है वो कुत्तन जी गिदड़न जी बोलिया आला तालीम हुआ है जेका रब्बुल आलमीन मोहम्मद मुस्तफा के दी है आला तालीम अंग्रेजी तालीम गिटे में दिसे में धीरे धीरे गड़ो बड़ो झड़ो बड़ो झड़ो बड़ो रड़ बड़ो तमा बारड़ी मालो के रात गिदड़ रड़ियो की कंदा रात बनियन में गिदड़ रड़ियो कंदा अंग्रेज में ये गलाइंदा टीवी ते करे दो लखनो ना बणिया हरामी गिदड़न वांगे गलाइंदा मिरू भरसा आला तालीम तो कुरान जी तालीम हनो एक अखर बच्चो पढ़े टीए ने क्यों मिलन अलिफ लाम मीम टीए ने क्यों पर जेकने सागियो तो नमाज में बिठो अल्लाहु अकबर अलिफ लाम मीम अखर से 100 ने क्यों अलिफ लाम मीम ते 300 ने क्यों मिलियो इन तालीम से दुनिया जी का भी तालीम मुकाबलो कोन कंदी अल्लाह तबारक व तआला इन दौर में आलिमन के विहारो पोए मुख्तलिफ शोबा अल्लाह से ठाया ताजे ठेड़ी जो शहर है अब मुके खजूर वठणी ओ होता मिलदो रूमाल वठणो है होता मिलदो माओ खपे ओ होता मिलदो डॉक्टर के तबीयत करणी है अस्पताल हेडा है हर एक शय जा मरकज अलग है किथा खजूर पे मिले किथा कपड़ो पे मिले किथा दवा पे मिले किथे इलाज पे थिए किथे टायर पंचर वारो वेठो तो ये कुरान जा भी शोभा हुआ अल्लाह तबारक व तआला मदरसन में आलिमन के खिदमतूं विराए ॾिनियूं कुरान जा कारी पैदा कई हाफ़िज़ पैदा कई आलिम पैदा कई मुसन्निफ़ पैदा कई कातिब पैदा कई हाणे हाफ़िज़ ऐं कारी ॾियारई आहे तव्हां छोकरनि खे हाफ़िज़ करियो हाफ़िज़नि जो कमु कहिड़ो आहे त कुरान जे लफ़्ज़नि जी हिफ़ाज़त कनि तव्हां त को बि कुरान जो ग़लति लफ़्ज़ न पढ़े इजो रमज़ान शरीफ़ जो महीनो आयो हाने हाफ़िज़ एकड़ो मुसल्ले ते बीहंदो बियो हाफ़िज़ वरी पोयां बीहंदो लुकमे ॾियण जे लाइ सामे अल्लाहु अकबर इन्नल लज़ीना आमनू व अमिलु सालिहात इन्नल लज़ीना आमनू व अमिलु सालिहात हाणे मुंहिंजी पियो आहे अॻियां छा चवां पोयां ॿियो खए बीठो आहे
ही जेडी मला थोरो हाफिज़ ने वाइब्रेशन कई पोया बियो लुकमो दरे इन लदीना आमनु व अमिलु सालिहात कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ुला खालिदीन फिहा ला यबगूना नाहिबला का हाफिज़ वारी इंजन वारी पुन स्पीड में पटड़ी दे रवा दवा अल्फाजन जी हिफाजत हाफिज़न जे हवाले कई त मथा को गलत लफ्ज न पड़े। माना जी हिफाजत ला अल्लाह ताला कुरान या आलम पैदा कन जे कुरान जे माना जी हिफाजत कर सही माना केड़ी आ भला ताज मजा अमर जी तर्जुमो कयो साईं बेर शरीवारन तर्जुमो कयो हां माना महफूज रहे कोयरू गैरू नथो गैरू कुरान जी गलत माना न करे ये हलन बिया यार खोड़ मिठू मिठू पुट जितो तो भत पुजो देख जो ठुकादा बदन होते आकाश तो वेठा सागरिया जो कड़कन कुरान में अल्लाह ने फरमायो सलातुल लज़ीना ग़ुलिबू मानू मरी वने त ठीजो जरूर कजा कुरान में बस सदके सदके ओ एड़ा मानू पैदा थींदा जेके कुरान जो गलत तर्जुमो कंदा न अल्लाह सी वरी आलमन जी टीम पैदा कया झलिया नड़ीअ में खबरदार तर्जुमो गलत कई तो सऊदी अरब पाबंदी लगाई छडी हां हिनन वारे जो यो बोतार केड़ो अहमद हां लकब ना केड़ो अहमद लकब वरी वडो बड़ो पुछनो आ पोया सऊदी पाबंदी लगाए जरिए तर्जुमो गलत है सऊदी में खणी दो तो पदर कहीं दूसरो की भी कहीं भी मदद हले कुरान शरीफ जे तर्जुमे जे हिफाजत ला अल्लाह सी आलमन जो टीमू पैदा कयो न जेकने को गलत तर्जुमो छपींदो तब मुल्क बाइकाट कंदा जुलूस निकरंदा एहतजाज थींदा वो मानू पदर काईंदो कुरान जी माना जी हिफाजत जिम्मेदारी अल्लाह ताला आलमन जे हवाले की कुरान पढ़जे की उन जो सुर केड़ो आ लहजो केड़ो आ अंदाज केड़ो आ की पढ़जे छो त हर के शे जो सुर पंजो आ लहजो पंजो आ उन मंजाई मानू समझी वेंदो आ त आहे छा अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर छाए छा मु चयो अज़ान न समझिया न महबूब जे हुकुम सां वणबू हली थियायो है समझी तू रसूल उठड़न ते सिर झुकायो ॾिस थोड़ो खजीअ जो किया महबूब लैरुनू थे इश्कन बरो मोहम्मद जद यार खाचनू थे हो मानू मिसल विचारे गोड़ा गिलन वाया समझी तो रसूल उठड़न ते सिर झुकाया चाहे समझी आ न सुर मजा समझी आती छो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सारा जतो धनी जो आगो अली माई यो छाए या मदाए आगे फतेह का नारा रेडी दे चवंदा मदा जो सुर पंजे तो वरी मालूदा न्या अलग बी शे आ वो बी शे आ मालूद पंजा उन जो सुर वरी धार तो वरी गानन जो सुर ही अलग गानन बजारो को धुन खई समझी आसी तो केड़ो गानू गाने जा सुर पंजा मालूद जो सुर पंजो कुरान की पढ़जे उन जो सुर केड़ो आ वाह मुंजा रब
मिस्र जा कारी, सऊदी अरब जा कारी कुरान की पढ़जे पुछ कारी अब्दुल रहमान सुदैस का, कुरान की पढ़जे पुछ कारी अब्दुल बासित का। मिस्र जो बादशाह हो नालो मूंखे विसरी, सऊदी अरब रूस जे दौरे ते वियो, पोइ रूस वारनि चयसि जमाल अब्दुल नासिर, जमाल अब्दुल नासिर जॾहिं रूस जे दौरे ते वियो त रूसियुनि जमाल अब्दुल नासिर खे चयो छाजो मज़हब, छाजो इस्लाम, छाजो क़ुरान, तव्हां असां वांगुरु कम्युनिस्ट थियो, असीं तव्हांजी हर लिहाज़ सां मदद कंदासीं, तव्हांजे मिस्र खे मालामाल करे छॾींदासीं। हे छो जी मौलवियुनि जे मुल्हनि जे पोयां लॻायो। पोइ जमाल अब्दुल नासिर हलियो वियो मुल्क मिस्र वापसि, पोइ उते वञी हफ़्ते खां पोइ रूस वारनि खे इतला ॾिनई त आउं अचां पियो वरी दोबारा दौरे ते। पोइ पाण सां गॾु कारी अब्दुल बासित के वठी वियो। पोइ जॾहिं रूस जे मुल्क पहुता त वॾी रूस जी काबीना गॾु थी, सदर वज़ीर चङा मुड़स ऑफिसर, वॾो मजमा हो, स्टेज सिंगारे वियो। जमाल अब्दुल नासिर स्टेज ते आयो, सभु कम्युनिस्ट वेठा हुआ। पोइ जमाल अब्दुल नासिर कारी अब्दुल बासित खे चए थो तूं क़ुरान पढ़। पोइ जेॾीमहिल कारी अब्दुल बासित रूस जे सरज़मीन ते उन्हनि कम्युनिस्टनि जे अॻियां क़ुरान जी तिलावत कई, उन वक़्त में सभु जा सभु ज़ारो कतार रोअण लॻा, कंहिंजे बि अखियुनि मां पाणी कोन बीठो, हे लुड़क लड़िया पे। जॾहिं जमाल अब्दुल नासिर पुछियो रोयो छाजे लाइ था, सम्झो था चवे छा थो, चऊं सम्झूं कुझु बि कोन था, बाक़ी जेको कुझु चवे पियो पढ़ो पियो, इन में एॾो तहसीर आहे जे असांजे दिलनि खे पकड़ाए वेंदो आहे। कुरान कीअं पढ़जे, कारियुनि जी वॾी टीम लाज़ी पैदा कई आहे। कुरान कीअं पढ़जे, अब्दुल रहमान सुदैस खां पुछ, कुरान कीअं पढ़जे, मोहम्मद अली मदनी खां पुछ, कुरान कीअं पढ़जे, अमीर अली रिद खां पुछ। अल्लाह जी कारियुनि जी वॾी टीम ठाहे छॾी। कुरान जो अंदाज़ महफूज़, क़िरात महफूज़, अल्फाज़ महफूज़, माना महफूज़, किताबत महफूज़, हर शइ खे महफूज़ करे पोइ रब चैलेंज करे छॾियो, इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। तव्हांजे काई ज़रूरत कान्हे का, ही मुंहिंजो किताब आहे, मोहम्मद मुस्तफ़ा जो इल्मी मौज़ू आहे, रसूल जी नबूवत जो दलील आहे, इन जी हिफ़ाज़त मूं रब जे हवाले आहे, ऐं हिन जी ग़ैबी मदद कंदुसि, इन जी ग़ैबी हिफ़ाज़त कंदुसि। दुनिया जेकॾहिं पाण में विड़ी पवे, आलमी जंग छिड़ी पवे, एटम बम इस्तेमालु थिए, हाइड्रोजन बम हलाइनि, मीज़ाइल हलाइनि, दुनिया फना थी वेंदी, पुलूं टुटी वेंदियूं, शहर तबाह थी वेंदा, सभु कुझु थी सघे थो, माण्हू मरी सघनि था, पर दुनिया जा एटम बम क़ुरान जे ज़ेर ज़बर खे पंहिंजे जाइ तां हटाए नथा सघनि, छो त इहा ताक़त सिर्फ़ु रब जे ज़ात आहे। जेकॾहिं महफूज़ रहणु चाहियो था त अचो क़ुरान सां यारी रखो, क़ुरान पाण बि महफूज़ आहे, तव्हांखे बि महफूज़ करे वेंदो। क़ुरान पाण महफूज़ आहे, तव्हांखे बि महफूज़ कंदो। माखी जे अंदरि मैजून ठाहे रखो, ख़राब न थींदी, छो त माखी जी काई एक्सपायर डेट न आहे। माखी पाण बि ख़राब न थींदी, जेका माखी मंझि मैजून तयारु थियल हूंदी उहा बि ख़राब न थींदी। इन जे करे पुराणे ज़माने जा हकीम माखी में मैजून तयारु कंदा हुआ, उनजी का बि एक्सपायर डेट कोन्हे। माखी पाण न फिटे, न फिटण ॾींदी, क़ुरान न फिटे न फिटण ॾींदो। क़ुरान महफूज़ आहे, तव्हांखे महफूज़ करे वींदो। साईं पोइ जेकॾहिं क़ुरान शरीफ़ बचनि खे पढ़ाईंदासीं त नौकरी कोन मिलंदी, पोइ मुस्तक़बिल पोइ माण्हू बुख मरंदा। 15 साल थिया आहिनि पीपल पार्टी नौकरी ते पाबंदी लॻाई छॾी आहे। छोरा आहिनि इंटर BA MA MBBS LLB PhD फाइल बगल में धक्का पिया खाइनि। हलो हेॾा हलूं रेंजर्स जी टेस्ट पई थी, हलो हेॾा हलूं पुलिस जी टेस्ट पई थी, हलो हेॾा हलूं एजुकेशन में जायूं आयूं, हलो हेॾा हलूं हेल्थ में जायूं। दर बदर छोरा जुलूस में कढनि, धरना हणे वेठा आहिनि, टायर पिया साड़ीनि, नौकरी छुटियो आहे। असीं मौलवी कमरनि में वेठा आहियूं, सूप अंगूर केला कसड साईं ही खाओ साईं, यार पेट तो फाटे किथां था वञा था। हिकिड़ा ॾूघा चट करियो, ॿियो माल वेड़ियो सेड़ियो, छापर भरियो, गाॾी जे डिगे में आणूं त सुभाणे खाईंदा। असीं त बुख मरूं, अंधा चरिया चाहियो।
जे माल खाइणा अथव त बि हिन पासे ॾांहुं अचो बच्चनि खे क़ुरान पढ़ायो जेकर रोज़गार खपे त बि हिन पासे अचो अड़े जेको नौकर वॾेरे जे गाॾी खे कपिड़ो हणे वॾेरे जे बंगले वञा ॿुहारी करे वॾेरो अहिड़ो भाॼो आहे जो हुनखे मानी बि कोन खाराईंदो अड़े जेको नौकर वॾेरे जे ओताक खे ॿुहारी पियो करे गाॾी खे कपिड़ो ते वॾेरो हुनखे मानी जो टुकुर ज़रूरु खाराईंदो जेको मुल्लो मस्जिद में बांग ॾे मस्जिद में ॿारी करे अलाह साईं खे वॾेरे जे तरफ़ अक़ल कोन्हे जा जेको मुल्लो अलाह जे घर जी सफ़ाई करे ॿुहारी करे बांग ॾे वो वॾेरो जेकर नौकर खे टुकुर मोकिले थो त अलाह साईं हिन मुल्ले जे पेट भरण लाइ वरी वॾेरनि जी लिस्ट ॾिनी आहे इज़राइल खे अया वॾेरो जुमो गुज़ारियो है ला इलाहा इल्लल्लाह अया वॾेरे जुमे जे खसमन मां वांदा ई कोन था ते वॾेरो लखू रखियो आहे सदके सदके भुख जे डप खां पंहिंजी औलाद खे क़ुरान जे तालीम खां महरूम न करियो चओ अॼु खां पोइ इंशाअल्लाह मदरसे सां तावन कंदासीं पंहिंजे बच्चन के दीनी तालीम जरूर ॾियारियो दीनी तालीम फर्ज है तलबुल इल्म फरीज़तुन अला कुल्लि मुस्लिम व मुस्लिमा अल्लाह ताला तव्हां असांजे वियण खे क़बूल फरमाए जेके ॿ चार ॻाल्हियूं दीन जूं ॿुधी थी अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए व आख़िर दावाना वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।